नाज़रीन हींअर असां वटि मौजूदु आहे यूसी कोलाची जे ॻोठ गाही जामरी जो मोज़िज़ रईस अब्दुल मजीद जामरी, जंहिं यूसी चेयरमैन मौलवी अब्दुल रशीद ख़िलाफ़ु एहतिजाज कयो आहे त 2 सालनि खां हू जॾहिं खां यूसी चेयरमैन थियो आहे असांखे का शइ हुन न ॾिनी आहे। वोट असां हुनखे ॾेई यूसी चेयरमैन कयो आहे, मगर कार्ड असां खां वठी ऐं कार्ड हुन वापसि करे छॾिया आहिनि। ऐं असां अहिड़े हुनजे अमल ख़िलाफ़ु एंटी करप्शन में वेंदासीं, नेब में वेंदासीं, कोर्ट में वेंदासीं ऐं एहतिजाज बि कंदासीं। वधीक ही पाण रईस अब्दुल मजीद मौजूदु आहे, उहो ॿुधाईंदो त हुनजो कहिड़ो मुतालबो आहे। जी रईस अब्दुल मजीद, तव्हां कहिड़े हिसाब सां एहतिजाज कयो आहे, तव्हांजो छा मुतालबो आहे? असांजो मुतालबो इहो आहे त असां हिननि खे वोट बि ॾिना, सॼी ॻाल्हि हुते कईसीं, आया हुनखे केरु आहे, कंहिंखे तव्हां वोट ॾिना? साईं अब्दुल रशीद कोलाची यूसी चेयरमैन आहे तव्हांजो? चेयरमैन उहो आहे, हुनखे ॾिनासीं 2 साल अठाइण में त काश असांखे न ॾिनी न कई। जॾहिं वञी चइबो हा हा हाज़ुर। हाणे मूंखां कार्ड वठी बेवाहनि जा माइनि जा वठी करे 8 ॾींहं रखे मूंखे 2 ॾींहं मोटाए ॾिनई। चइबो आहे मूंखे कमु नथो चई, मां कोन करे तव्हांजो अवां वोट ॾिनासीं। सॼी ॻाल्हि आहे यूसी में चढ़ियो हुई, उनजे करे असांजो हड़ताल बि कयूं था, आख़िर कंदासीं रहंदासीं। ऐं एंटी करप्शन जेकी आहे कोर्ट में बि वेंदासीं ऐं हड़ताल बि कंदासीं। अच्छा, तव्हां एंटी करप्शन में वेंदो, नेब में वेंदो ऐं कोर्ट में वेंदो ऐं इंडस हाईवे बि कोलाची मोरी ते बंदि कंदव? हा हा, उन ते बंदि कंदासीं। पोइ 2 तारीख़ कयूं, 3 तारीख़ कयूं, उन ते कंदासीं उहो ॻाल्हि। डीसी साहिबु उते असां मुलाक़ात करणु वेंदासीं दादू में। साईं हीअ हक़ीक़त आहे, हीअ ॻाल्हि सॼी हवाले सां कंदासीं त कंहिंखे बि नथो ॾिए। उन्हनि खे जे थो जेके हुनजे बस वारा आहिनि, जेके हुनजे हथ में आहिनि, उन्हनि खे ग़रीबनि खे कंहिंखे बि ॾिननि। 8 ॾींहं रखे कार्ड मूंखे मोटाए ॾिना। अच्छा, हीअ जे चेयरमैन वटि बजट थी अचे 10 लख तक़रीबन, उहा काॾे थो करे? उहा त ख़ुदा ख़बर अचे थो त हीअं विया कोन मिलिया, कोन मिलिया, हीअं थिया ज़बानूं पंहिंजी ॻाल्हि। माना तव्हां ॻोठाणनि खे न थियो रहे, बाक़ी मुख़्तलिफ़ बहाना थो करे। हिनखे न त हिनखे न त कंहिं ग़रीबनि खे पुछा 2.5 साल थी विया आहिनि, असां का शइ भुली आहे या असां कयो अथसि तूं असांखे ॾे जा करे। हाणे बेवाहनि जा असां खणी ऐं असां हुनखे ॾिना आहिनि, असांजा मोटाए हुन ॾिना आहिनि। हिन ॻाल्हि जो असां ॿुधायो हड़ताल कंदासीं। एंटी करप्शन में नेब में कोर्ट में वेंदोसि उते ऐं हड़ताल बि हिन जे ॾाढो मां कंदुसि। इंडस हाईवे कोलाची मोरी ते। नाज़रीन, हींअर असां वटि मौजूदु हुयो यूसी कोलाची जे ॻोठ गाही मैसर गाही जामरी जो मोज़िज़ रईस अब्दुल मजीद, जंहिं चयो आहे त असां वोट ॾेई यूसी चेयरमैन PTI जे यूसी चेयरमैन रशीद कोलाची खे कामयाबु कयो, मगर 2 साल खां मथे टाइम थी वियो आहे या लॻभॻि 2 साल थी विया आहिनि। हींअर ताईं असांखे कुझु बि कोन ॾिनो अथई। असां वटि को बि तरक़ियाती कमु, को बि नलको, का बि मशीन, का बि सोलर प्लेट कोन ॾिनी अथई। कार्ड असां खां वठी मुख़्तलिफ़ माण्हुनि जा उहे वापसि कया अथई। असां हिन जे ख़िलाफ़ु DC खे, सिंध गवर्नमेंट खे अपील था कयूं त हिन ख़िलाफ़ु कार्रवाई कई वञे ऐं असां हिन ख़िलाफ़ु एंटी करप्शन नेब में वेंदासीं, कोर्ट बि वेंदासीं ऐं इंडस हाईवे हिन जे दुकान जे अॻियां बंदि करे हिन जे ख़िलाफ़ु एहतिजाज बि कंदासीं।